दिलावर साईं, जॾहिं खां हाशिम अव्हां जो टक्कर थियो आहे तॾहिं खां तव्हां उदास आहियो। इजाज़त हुजे त संगत खे वठी हाशिम खे परचाइजो। न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। बराबरि हाशिम मुंहिंजो भाउ आहे ऐं हुनजी जुदाई जो घाव मुंहिंजे सीने में आहे। पर हिन वक़्तु मूंखे भेण राजुल जी परेशानी आहे। दिलावर साईं, इहा राजुल वरी केरु आहे? राजुल हिकु मज़लूम औरत आहे जंहिंखे मूं पंहिंजी भेण बणायो आहे। पर पोइ ख़बर पई त उहा शेरूअ जी ज़ाल आहे। छा? दुश्मन जी ज़ाल खे तव्हां भेण बणायो? दिलावर साईं, तव्हां वॾी ग़लती करे वेठा आहियो। न मंज़ूर, मूं का बि ग़लती न आहे। मूं काल्ह बि मज़लूम जो साथ ॾिनो ऐं अॼु बि मज़लूम जो साथ ॾेई रहियो आहे। पर दुश्मन जी ज़ाल खे अव्हां भेण कीअं था बणाए सघो? छो त हूअ हिकु ज़ालिम जी ज़ाल आहे ऐं ज़ालिम जी ज़ाल हुअण जे नाते सां अञा बि वधीक ज़ुल्म जो शिकार आहे। पर सलाम आहे उन औरत खे, रोज़ उन ज़ालिम मुड़स जा मोचड़ा खाई बि रब खां उनजी वॾी उमिरि जी दुआ घुरी। मंज़ूर, जॾहिं बि मां ज़ालिम शेरूअ खे मारण जी कोशिश थो करियां त उन मज़लूम औरत जा सुॾका मुंहिंजे कननि में गूंजनि था। ॿुधाए मां छा करियां मां? अलाह चङी कंदो दिलावर साईं। अव्हां सबुर कयो ऐं इंतज़ार कयो ऐं ॾिसजो त ज़ालिम पंहिंजे अंजाम ताईं हिकु ॾींहुं ज़रूर पहुचंदो। ठीकु आहे मंज़ूर, तव्हां होशियारी सां रहिजो छो त शेरू चितो थियलु आहे।